जोगियड़ा है मुंजा सांगियड़ा मारोड़ा मिठड़ा मोइंजाय मारोड़ा सांगियड़ा मोइंजाय अल्ले 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 जी नाज़रीन तव्हांखे पको शर्मा ख़बर ॾींदा हलूं। पको में सैयद साबन शाह बुखारी जे 4 रोज़ा उर्स मेले जूं तक़रीबूं शुरू थी वयूं। रिपोर्ट मूजिब पको में सैयद साबन शाह बुखारी जे 4 रोज़ा उर्स मेले जूं तक़रीबूं ज़ोर शोर सां शुरू थी वयूं आहिनि। मेले में दुकानदार मीनार के हार सिंगार मिठाई ऐं ॿियनि खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल लॻाए छॾिया आहिनि। जॾहिं त मेले में माण्हुनि जी तफ़रीह लाइ ईरानी सर्किस, चौडेल, इलेक्ट्रिक झूला, चिड़ियाघर लॻाया विया आहिनि। सिंध जी सकाफ़ती रांदि मल मुक़ाबला भी जारी रहा, जंहिंमें सिंध बलूचिस्तान जे मलनि हिस्सो वरितो। मल अरबा भट्टी पहलवान चरियो पंजाबी में सख़्तु मुक़ाबलो थियो। राग रंग जी महफ़िल पिणु सजाई वई। ओलिया सैयद साबन शाह बुखारी जे मेले में सिंध जे कुंड कुर्शमा मुरीदन अक़ीदतमंदन जी आमद जो सिलसिलो जारी। उन हवाले सां गादी नशीन मतूरी फ़क़ीर शाहनवाज़ मेतलो ॿुधायो त हर साल जीअं हिन साल भी 4 रोज़ा मेलो वॾे धामधूम सां मल्हाए रहिया आहियूं। उर्स जे मौक़े ते SOPs ते ख़ासि ध्यानु आहे। सिक्योरिटी इंतहाई सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। रिपोर्ट तनीमुर हुसैन खुश्क। कामरेड कामरेड दीदार हुसैन खान गोपाल आए ओडा आए सिराई आए यो पंजाबी याली भट्टी आशीदी मल्ला आगे मल्ला मारिया वरी भी चीनी गला ताड़ी वरी भी चीनी गला ताड़ी 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 नंदो कदे चलो वाह मरियो 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 हाय 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 जियो हसन भट्टी मल्ला पैरी मुकाबला थकते बाजो देखो